प्रोग्राम उॾा त नोखे अञा सां गॾु हाज़िर आहियां प्रोग्राम जो एज़ाज़ी मेज़बान मणी टोपकी। नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम जो अंग्रेज़ी में बि नालो आहे, अंग्रेज़ी में असांजे हिन प्रोग्राम जो नालो आहे स्टेजिस ऑफ सेल। ऐं हीउ प्रोग्राम अवां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर लारकानो जे प्लेटफॉर्म तां। असांजी चुंडड़ सदर तस्वीर ऐं असांजे आवाज़ खे अॼु अवां ताईं पहुचाइण में असां सां ॿाह मिली आहिनि कैमरामैन जवाद टोपकी। असांजो जेको हीउ प्रोग्राम डेडिकेटेड आहे दादन फ़कीर जी शाइरीअ में, सिंध जे क्लासिकी शाइर, अवामी शाइर, मक़बूल शाइर दादन फ़कीर जोयो जी शाइरीअ में मौजूद ज़िंदगी जे फ़लसफ़े सां डेडिकेटेड थियल आहे। सो ज़िंदगी जो उनवान, ज़िंदगी जो टॉपिक अहम टॉपिक आहे, इंसाननि सां वाबस्ता टॉपिक आहे, उन जे करे हिन टॉपिक जी अहमियत कुझु वधीक थी वञे थी। शायद दादन फ़कीर ज़िंदगी खे कीअं ॾिसे थो, हुन जी ज़िंदगी बाबति कहिड़ी वसफ़ आहे, हू ज़िंदगी जी फितरत जे बारे में छा थो ॿुधाए, ऐं हू ज़िंदगी खे केतिरो क्लोज़ क्वार्टर्स खां ऑब्ज़र्व थो करे, उन्हनि शयुनि इन्हनि ऑब्जेक्टिव्स खे बहस करण जे लाइ असांजो अॼोको हीउ प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। सभ खां पहिरीं त दादन फ़कीर जी शाइरीअ में असांखे इहा ख़बर पवे थी नाज़रीन त शाइर पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाए थो त हुनजी ज़िंदगी आहे छा, हुनजी ज़िंदगी कहिड़ियुनि शयुनि जे इर्द गिर्द फिरे थी। जीअं हू चवे थो त रहियो पंहिंजो मशग़िलो दर ज़िंदगी, आहे हिकु राग ॿियो शेर टियों बंदगी। नाज़रीन, we come to know, viewers, we come to know through this couplet of Sindhi classical poet Dadan Fakir that his personal life revolves around three important factors. It is, he loves listening music, he loves to compose poetry and listen poetry. Third, he worships God. So हिनजी ज़िंदगी टिनि शयुनि जे इर्द गिर्द फिरे थी। शाइर चवे थो हिकु राग ॿियो शेर टियों बंदगी। सो शाइर जी ज़ाती ज़िंदगी इन्हनि टिनी शयुनि जे इर्द गिर्द फिरे थी ऐं इन ज़ाती ज़िंदगी जे बारे में असांखे उनजी शाइरी जे ज़रिए फ़रूड़ पवे थी। नाज़रीन, ॿियो इहो त दादन फ़कीर जी शाइरीअ में मौजूद ज़िंदगी जी हिकु अमूमी हिकु जनरल वसफ़ मिले थी असांखे, ऐं हू ज़िंदगी खे चवे थो त इंसानी ज़िंदगी जेका आहे उहा हादसनि जो मर्कज़ आहे। हादसा जेकी असां तव्हांजी ज़िंदगी में रोज़ पेश थींदा आहिनि, हिकिड़ो हादसो ख़तमु पेश थींदो आहे त उनजे मथां फौरन कुझु अरसे खां पोइ, कुझु वक़्ते खां पोइ असां हिकु ॿिए हादसे खे फेस कंदा आहियूं। सो शाइर बि चवे थो, शाइर जी ज़िंदगी जे बारे में वसफ़ इहा आहे या डेफिनेशन इहा आहे त दादन फ़कीर चवे थो त ज़िंदगी हादसनि जो मर्कज़ आहे, ज़िंदगी हादसनि जो मर्कज़ आहे, हिकिड़ो वेंदो ॿियो मथां ईंदो। यानी इंसानी ज़िंदगी जेका आहे, यानी असां तव्हांजी ज़िंदगी जेका आहे, शाइर जी नज़र में उहा जेका आहे उहा हादसनि जो मर्कज़ आहे। सो लाइफ इज़ नेम ऑफ सीरीज़ ऑफ इंसिडेंट्स, इन द लाइफ is the center of incidents, and who are facing those incidents? These are human beings. That we people, you people, are facing these incidents, according to Sindhi classical poet Dadan Fakir. वधीक इहो असांखे इहा ख़बर पवे थी त शाइर दादन फ़कीर जी शाइरीअ में असांखे ज़िंदगी जी फ़ानियत जो तसवुर बि मिले थो। फ़ानियत छा आहे? फ़ानियत इहा आहे त इंसान खणी कुझु बि करे हिकु न हिकु ॾींहुं उनजी ज़िंदगी खे अंत अचणो आहे। Human life has to come to an end one day, today or tomorrow. Come what may, man cannot control over his life. So दादन फ़कीर बि फ़ानियत जे बारे में ॿुधाए थो ऐं ॾाढे सुहिणे नमूने सां नाज़रीन, ॾाढी सुहिणे नमूने सां हू ज़िंदगी जी नेचर खे एक्सप्लोर थो करे ऐं उहो फ़ानियत जो तसवुर ॿुधाए थो। तव्हां अंग्रेज़ी में मशहूरु चवणी ॿुधी हूंदी त मैन इज़ this is called a paradox. Paradox वो मशहूर ॿुधो हूंदो, the man is born to die. It means that the day man gets birth, a child gets birth, his days of life are starting to decrease. A similar thought has been presented by Sindhi classical poet Dadan Fakir in his poetry. Dadan Fakir भी साॻी ॻाल्हि चवे थो पंहिंजी शाइरीअ में। हू चवे थो त ज़िंदगी फ़ानियत कहिड़ो नाज़ आहे, ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़।
नाज़रीन, इहो ई शाइर जो कमाल हूंदो आहे, इहा ई शाइरीअ जी हिकिड़ी ख़ासि ख़ुसूसियत, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे त शाइर असांखे ज़िंदगीअ जे उन्हनि राज़ रमज़नि जे बारे में आशना कंदो आहे, आशना रखंदो आहे, आशनाई ॾींदो आहे जिन राज़ रमज़नि जे बारे में असां आम माण्हू उन्हनि खां अक्सर बेख़बर हूंदा आहियूं। दादन फ़क़ीर बि पंहिंजी शाइरी जे ज़रिए असांखे ॿुधाए थो त ज़िंदगी फ़ानी ते कहिड़ो नाज़ आहे, इंसानी ज़िंदगीअ ते नाज़ करणु महज़ नादानीअ जे कुझु बि न आहे। कहिड़ो नाज़ आहे? छो जो इंसानी ज़िंदगीअ खे हिकु न हिकु ॾींहुं इंसानी ज़िंदगी जो अंत अचिणो आहे। ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़, जंहिं ॾींहं खां इंसानु पैदा थिए थो, ॿार हिन दुनिया में अचे थो, असां त उन लाइ ख़ुशियूं कंदा आहियूं त पेरेंट्स हूंदा आहिनि, वालदेन हूंदा आहिनि, ॿिया माण्हू हूंदा आहिनि, उहे ख़ुशियुनि में कपिड़नि में पिया न मापींदा आहिनि, उहे कपिड़नि में पिया न मापींदा आहिनि, पर उन्हनि खे इहा ख़बर शायदि उन लम्हे में, उन ख़ुशीअ वारे उन लम्हे में ख़बर न हूंदी आहे त ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़ आहे। यानी उहो ॿार हिकु ॾींहुं वॾो थींदो, निपनी वॾो थींदो, हिकु न हिकु ॾींहुं जवान थींदो, वरी जवानीअ खां पोइ पीढ़ीअ में दाख़िल थींदो ऐं आख़िरकार उन इंसान जो हिकु ॾींहुं अंत बि थियणो आहे, उन ज़िंदगीअ जो हिकु ॾींहुं अंत बि थियणो आहे। सो शायदि दादन फ़क़ीर ज़िंदगी जी फितरत खे एक्सप्लोर थो करे ऐं चवे थो त अवां नाज़रीन लाइ मां हिकु दफ़ो ॿीहर उहो शेर रिपीट थो कयां त ज़िंदगी फ़ानीअ ते कहिड़ो नाज़ आहे, ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़। उहे शाइर दादन फ़क़ीर चवे थो त जेको असां तव्हांजो तालुक़ु आहे, इंसानी जेको समाज में असां तव्हांजो जेको रिश्तो आहे, असांजा जेकी हम नशीन हूंदा आहिनि, दोस्त हूंदा आहिनि, अज़ीज़ अकारब हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको असां सां रिश्तो आहे उहो आरज़ी आहे। उहे बि असांखे हिकु न हिकु ॾींहुं हिकु हिकु करे सभु छॾे वेंदा, या असां उन्हनि खे सभु छॾे वेंदासीं, हिकु ॾींहुं असां उन्हनि सभिनी खे छॾे हिन दुनिया मां हमेशह लाइ हलिया वेंदासीं। So शायद दादन फ़क़ीर, according to him, the concept of the mortality of life of his is that our loved ones even would depart from our life one day, that even we would remain unaware about it, and they would depart from our life all of a sudden. जीअं शायर चवे थो त कोन कैसा हूंदो हम नशीन, गॾु रहण जो आरज़ी अंदाज़। So this human life, this human structure of society is for temporary reasons and not everlasting. So this our social cohabitation is temporal cohabitation and not everlasting. असांजो हिते रहण हिन दुनिया में रहण आरज़ी आहे नाज़रीन, कोन कैसा हूंदो हम नशीन। उन खां अलावा शाइर दादन फ़क़ीर पंहिंजी शाइरीअ में उहो ॾींहुं बि यादि करे थो, उहे ॾींहं बि यादि करे थो जॾहिं को वक़्तु हो, को दौर हो जॾहिं ज़िंदगी वॾी ख़ूबसूरत हुई, को दौर वॾो ख़ूबसूरत हो, ऐं उहो इहो बि चवे थो त इंसानु खणी कुझु बि करे हिन दुनिया में उन जेका आख़िरी जेको हुनजो घर आहे उहो अर्ज़ आहे, ज़मीन आहे, क़बर आहे, ऐं इंसान खे हिन हक़ीक़त खां आशना हुअणु खपे, सम्झणु खपे इंसान खे। जीअं पुराणे दौर खे, पुराणे वक़्त खे, पुराणे ख़ूबसूरत वक़्त खे यादि कंदे दादन फ़क़ीर हिकु ॿी अबदी हक़ीक़त जे बारे में असांखे आशना करे थो त शायदि चवे थो त किथे आहे उहो दौर दरख़्शां बदरबर, घर सभ जो थियो नेठि वञी अर्ज़ जो अंदरि। सो उहे दौर, उहे माण्हू, उहे सभु माण्हू, उन्हनि सभिनी जो घर आख़िरी घर, द रियल अबोड ऑफ ह्यूमन लाइफ, द रियल अबोड ऑफ मैन इज grave. And we must not forget this, according to this poet. नाज़रीन, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो स्टेजिस ऑफ चेंज, जंहिंजो सिंधीअ में नालो आहे मूं ॾात अनोखी आंदी आहे। मुंहिंजो नालो मुनीर डोमकी आहे ऐं हीउ प्रोग्राम मां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणो जे प्लेटफॉर्म तां, ऐं असांजे हिन चुनर फन तस्वीर ऐं आवाज़ खे अवां ताईं पहुचाइण में असां मददगार आहिनि कैमरामैन जवाहर डोमकी। ऐं असांजा अॼु असां जंहिं बहस खे, जंहिं मौज़ूअ खे अवां लाइ आंदो आहे ज़ेरे बहस करण जे लाइ, डिस्कशन जे लाइ, उहो आहे दादन फ़क़ीर जी शायरी में मौजूदु ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो। नाज़रीन, असांखे दादन फ़क़ीर जी शायरीअ में उहा बि परूड़ पवे थी, उहा बि ख़बर पवे थी त हू चवे थो त we are not certain about human life. Nobody is certain about human life. इंसानी ज़िंदगी बाबत को भी
माण्हू वसूख सां नथो चई सघे त हू केतिरा ॾींहं ज़िंदा रहंदो या काफ़ी ॾींहं केतिरा ॾींहं ज़िंदा रहंदो। मीन्स डेथ कीप्स नो कैलेंडर। इंसान ज़िंदगी जे बारे में ख़ुदि इंसान खे बि ख़बर न आहे त अॼु या सुभाणे जो अंत थींदो। जीअं शाइर चवे थो त दातन बाक़ी छा आहे हाणे, ॼाण मोए तूं अॼु या सुभाणे। तो शायदि शायदि पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि खे यादि कंदे इहा ॻाल्हि कई हूंदी त हाणे हुन वटि बाक़ी छा आहे, ॼाण मोए तूं अॼु या सुभाणे। सो शाइर लफ़्ज़ दादन सिर्फ़ शाइर जे तरफ़ इशारो न आहे नाज़रीन, त उहो जेको शाइर आहे पंहिंजे बारे में ॿुधाए थो त दादन बाक़ी छा आहे हाणे। शाइर मां मुराद इंसान बि आहे, आम इंसान बि आहे। त जीअं शाइर चवे थो त दादन बाक़ी छा आहे हाणे, ॼाण मोए तूं अॼु या सुभाणे। यानी इंसान वटि बाक़ी छा आहे, इंसान खे उहो न विसरणु घुरिजे त उहो अॼु या सुभाणे उनजी ज़िंदगीअ जो अंत अचिणो आहे। So viewers, I would like to tell you that the poet, through his own name, indirectly refers to the, and refers to death and mortality, and reminds men of eternal truth of life, that human life is short, human life is mortal. One day, this life has come to an end. So दोस्तों, इन सां गॾु प्रोग्राम मुदात अनोखी आंदीअ जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पुॻो ऐं इनशाला कंहिं ॿिए वारे कंहिं ॿिए ॾात ॾणी सां गॾु असां अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं प्रोग्राम सिजिद ऑफ सिंध जे एज़ाज़ी मिज़बान मुनी डोमके खे ॾींदा इजाज़त। इनशाला ॿिए वारे कंहिं ॿिए तख़लीक़ात सां मिलंदासीं। तेसि ताईं अला वाही।